अस्सलाम वालेकुम दोस्तों सिंधी साज़ टीवी चैनल ते अवां सभिनी जी भली कार। वीडियो शुरू करण खां पहिरीं अवां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे इन चैनल सिंधी साज़ टीवी खे सब्सक्राइब करियो। दोस्तों, सिंध जो हिकु बहितरीन फ़नकार महबूब अली मीरजत जो तमामु प्यारो एल्बम हो प्यार के कहिड़ो पंध आ जानी जेको रिलीज़ थी चुको आहे। दोस्तों, हिकु भेरे ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध जो हिकु बहितरीन फ़नकार महबूब अली मीरजत जो तमामु प्यारो एल्बम हो प्यार के कहिड़ो पंध आ जानी जेको रिलीज़ थी चुको आहे। दोस्तों, हिन एल्बम जो लिंक मुंहिंजे डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे जिते तव्हां हिन नए एल्बम गाने खे ॿुधी सघो था। दोस्तों, तव्हां सभिनी दोस्तनि खे हिकु भेरे ॿीहर अर्ज़ु कजे थी त मुंहिंजे हिन चैनल सिंधी साज़ टीवीअ खे सब्सक्राइब करे छॾियो। उन सां गॾोगॾु घंटी खे बि दॿाए छॾियो त जीअं हर नए गाने ऐं ख़बरनि जो अपडेट अव्हां वटि जल्दी पहुची सघे। महिरबानी।